असांजो ऐलान असांजो ये एहतजाज जो सिलसिलो 23 तारीख़ खां मुकमल तालाबंदी स्कूलनि जी जेका कलम सदा तालाबंदी आहे तो अॼु इन तहरीक खे अॼु टियों ॾींहुं 23 तारीख़ खां 27 तारीख़ ताईं सिंध इम्प्लाई अलाइनी तरफ़ खां इहा तहरीक ऐलानियल आहे उन खे असीं लंबे चवंदे अॼु टियों ॾींहुं आहे ख़मीस जे ॾींहुं अॼु 25 तारीख़ ॾिसो असांजा सॼी सिंध सरापा एहतजाज आहे सभई स्कूल सभई इदारा मुकमल बंदि आहिनि असांजा कॉलेज असांजूं इस्पतालूं असांजो रेवेन्यू डिपार्टमेंट असांजा ऑफिसूं फुआद अबका लोअर स्टाफ गस्ट पेटियल सभई तंज़ीमूं हिक पेज ते आहिनि सभिनी जी मुकमल माना हिकिड़ी हड़ताल आहे पर असांजे हुकुमराननि खे कॾहिं ते जूं बि कान थी सुरे असीं इहो वादे था कयूं त ख़ुदारा हिन उस्ताद ते सिंध जे मुलाज़िम ते रहम कयो ईअं न थिए जो सुभाणे तव्हांजो ही सभई मुलाज़िम सोशल बाइकाट कनि ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खां इहो अपील करे घुर थो कयां त हिन पंहिंजे पार्टी मुराद अली शाह खे पार्टीअ जे माण्हुनि खे चयो भई बेनज़ीर भुट्टे जुल्कार अली भुट्टे जे मंशूर ते अमल कनि छो जो हुन रोटी कपिड़ा मकान जो मंशूर ॾिनो ऐं असांजा हुकुमरान उनजे उबतड़ कमु कंदे असांजे बचनि जो रोज़गार रोटी कपिड़ा मकान सभु कुझु फसे रहिया आहिनि मोहतरमा जो रूह बि हींअर रंज हूंदो उनखे बि ॾुख हूंदो हूंदो त मुंहिंजा पोइ हिन खां कनि छा पिया तो इन करे ऐं बिलावल भुट्टे ज़रदारीअ खे इहा अपील कंदुसि त असांजे उस्तादनि जा सिंध जे मुलाज़िमनि जा ही जाइज़ मसाइला हल करे हिन मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु कयो न त ॿी सूरत में असांजो 6 अक्टूबर ते कराचीअ जा रुख़ हूंदो नारे उस्ताद उस्ताद सिंध इम्प्लाई पेंशन जी नई पॉलिसी नई पेंशन पॉलिसी साडा